अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडे स्टॉक सां गॾु माया मारवी। नाज़रीन, सिंध अंदरि हिन वक़्तु पाणीअ जी शदीद खोट थी रही आहे। पीअण जो पाणी हुजे या ज़रई पाणी हुजे, लेकिन सिंध हिन वक़्तु हिकु पाणी जे फुड़े लाइ तरसी रही आहे। सिंध जी अगरि टिनि बैराजनि जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु बैराजनि वटि जेको पाणी जो वहिकरो आहे उहो बि तमामु घटि आहे ऐं डाउन स्ट्रीम में अगरि ॾिठो वञे त हिन वक़्तु हुते वारी उॾामी रही आहे, जंहिंजे करे फसल न पोखिजी सघिया आहिनि। जेके फसल पोखियल आहिनि उहे पिणु सुकी रहिया आहिनि, सड़ी रहिया आहिनि ऐं उन सां गॾु जेका झंगली जीवत आहे, आबी जीवत आहे, उहे पिणु मुतासिर थी रहियूं आहिनि। इन जा छा सबब आहिनि? पाणी जी खोट छा हथरादू कई पई वञे या इन जा के ॿिया कारण आहिनि? पाण अॼु इन्हनि सभिनीनि सवालनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि फैज़ ब्रोही साहब। फैज़ साहब, तव्हांखे भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम में। फैज़ साहब, ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं पाण, लेकिन असां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट ठाही आहे। पहिरियों उहो पैकेज ॾिसूं था, उन खां पोइ बाद में वापसि अचूं था। नाज़रीन, ॾिसूं था हीउ पैकेज। सिंध में पाणी जी खोट को नओं मसइलो न आहे। पाणी जी खोट केतिरनि ई ॾहाकनि खां आहे, जंहिंजे हल लाइ कॾहिं बि वफ़ाक़ी या सिंध हुकूमत संजीदगीअ सां के बि जोगा क़दम न खयां आहिनि। सिंध में पाणी जी खोट सबबि न रुगो ज़राअत तबाह थिए थी, पर झंगली जीवत ऐं आबी जीवत बि सख़्तु मुतासिर थिए थी। पाणी जी खोट सबबि गुर्बत में इज़ाफ़ो थिए थो ऐं गुर्बत सबबि बदअमनी वधे थी। मिलियल ॼाण मूजिबि सिंधु दरिया में हिन वक़्तु 60% पाणी जी खोट आहे, जंहिं करे हिकु तरफ़ वणनि ऐं सारनि जी पोखाई सख़्तु मुतासिर थी रही आहे त ॿिए तरफ़ वरी खेतनि में मौजूदु भिंडियूं, टमाटा, तूरियूं, मेहा, वाङण ऐं ॿियूं भाॼियूं सड़ी सुकी रहियूं आहिनि। कतीअ जे फसल जी तयारी बि अञा ताईं न थी सघी आहे। अञा ताईं सारियुनि जो बेजारो बि न पोखिजी सघियो आहे, जंहिं करे हिन साल सारियुनि तोड़े वणनि जे फसल जी उपत खे कापारी धकु लॻण जो ख़दशो आहे। सिंध जे टिनी बैराजनि ते पाणी अणलभ आहे। सिंध जे शाखुनि ऐं वाहनि में वारी उॾामी रही आहे, जॾहिं त चौपायो माल उञ मरी रहियो आहे। झंगली तोड़े आबी जीवत पाणीअ लाइ तड़पी रही आहे। सिंध वासियुनि वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त तुर्त पाणीअ जे गंभीर मसइले खे हल कयो वञे त जीअं सिंध जूं ॿनियूं सायूं थियनि ऐं कुड़मी तोड़े धनआर ख़ुशहाल सुखिया सताबा थी सघनि। नाज़रीन, तव्हां रिपोर्ट ॾिठी, फैज़ साहब तव्हां बि रिपोर्ट ॾिठी। फैज़ साहब, पाणी जो जेको मसइलो आहे उहो हिन वक़्तु को नओं न आहे, काफ़ी टाइम खां वठी हलंदो पियो अचे। तव्हां छा था सम्झो त जेका पाणी जी विर्छ थिए पई उहा सही नमूने छो न थी रही आहे, या सिंध अंदरि जेको पाणी जो मसइलो आहे उहो हल छो न पियो थिए? मारवी, ॾिसो, पाणी जेको आहे सो ईअं सम्झो त ज़िंदा रहण जे लाइ न सिर्फ़ु पाणी पीअण जे लाइ आहे, पर तव्हांजी जेका ज़राअत आहे, सॼो तव्हांजो जेको निज़ाम आहे उहो पाणी जे अवेलेबल हुजण सां थिए थो। बिल्कुलु। असां वटि जेके सूबा आहिनि उन्हनि जे विच में ऑलरेडी हिकिड़ो एकॉर्ड आहे, इरसा 1991 एक्ट आहे, इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी, जंहिंमें हिकिड़ो डिसाइड थियल आहे त कहिड़े सूबे खे केतिरो पाणी ॾियणो आहे। बदनसीबी इन खे चऊं त या असांजी नाअहली चऊं त असां वटि ईअं रहियो आहे शुरू खां वठी, जॾहिं खां इहो 1991 खां इहो एक्ट आयो आहे, उन खां पोइ उन ते अमल न थी सघियो आहे। हाणे रीज़न्स इहे आहिनि, या त असांजा जेके रूलर्स आहिनि, मां जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयां त या उन्हनि में उहा जेका विल कोन्हे, या जेके असांजा वापडा अथॉरिटीज़ आहिनि या इरसा जा जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे उन्हनि खे या त इहो अहसासु कोन्हे। थिए छा थो त जेका पाणी जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे, जंहिंखे असां विर्छ चऊं था, उहा मुनसिफ़ाणी न आहे। त जेकॾहिं तव्हां पाणी जी विर्छ उहा मुनसिफ़ाणी न कंदव त पोइ उन में इहो थींदो त माण्हुनि जी जा जेके जीअं अॼुकल्ह जेका सूरत हाल आहे, ऑलरेडी मुल्की हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि, इक़्तिसादी तौर ते, मुआशी तौर ते, सियासी तौर ते मुल्क क्राइसिस में आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में तव्हांजो एग्रीकल्चर बि जेकॾहिं तव्हांजे मुल्क जो या तव्हांजे सूबे जो, असां जेकॾहिं पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं उहो टाइम ते तव्हांखे हींअर जीअं ख़रीफ़ जो फसल आहे, असां वटि बम्पर क्रॉप थींदो आहे राइस जो, जेकॾहिं उन जे लाइ पाणी कोन्हे, या इवन असां जेके भाॼियूं आहिनि उहे हींअर सड़नि पियूं, तव्हां जेकी ॻाल्हि कई त जंगली जीवत हुजे या असां वटि जेके आबी जीवत आहे, उहा उन जी ज़िंदगी हींअर त बिल्कुलु ख़तरे में आहे। त मां सम्झां थो हींअर असांजा जेके हुकुमरान, हाणे त वफ़ाक़ में बि असांजो ख़ुशी शाह साहब मिनिस्टर आहिनि, फेडरल मिनिस्टर आहिनि वापडा जा, त मां सम्झां थो इन्हनि खे इन में को शक कोन्हे त असां वटि ग्लेशियर्स जेके आहिनि उहे लेट सां मेल्ट थियनि था, पर जेको अवेलेबल पाणी आहे, जेका इरसा डेटा जेका डेली रिलीज़ करे पई, उन हिसाब सां बि जेकॾहिं उहो पाणी आहे, जीअं असांखे शिकायत इहा आहे त जेके कैनाल्स आहिनि, उहे कैनाल्स जेके आहिनि उहे उन्हनि खे पंजाब खे न आहिनि खुलणा जेसि ताईं इरसा जो चेयरमैन, इरसा जा मेंबर्स जेके आहिनि उहा उनजी अप्रूवल न ॾियनि। असल में हू छाकाणि त वॾो भाउ उनखे जेको आहे सो शुरू खां वठी हू डोमिनेंट रहियो आहे,
ॿियो आहे बि हू गन ते, सिंधी में गन चइबो आहे असांजो पुछड़ी ते। सही। त पुछड़ी वारा त हमेशह शुरू खां वठी उहे सुकंदा रहिया आहिनि, या त पंहिंजा जेके पीर मीर भोतार पाणी खणी वेंदा आहिनि ग़रीबनि जो, या त वरी वॾो भाउ पंजाब असांजो पाणी खणी वेंदो आहे। त हाणे इन में इहो आहे त जेके कैनाल्स आहिनि उहे कैनाल्स जेके आहिनि उनखे हींअर न खोलणु खपनि। तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु पंजाब जेको आहे ज़रूरत खां वधीक पाणी खणी रहियो आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो त जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे ॿुधाए सघनि था, पर जेका हींअर ताईं जेका डेटा इर्सा जेका रिलीज़ करे पई त उन में इहो आहे त जेके कैनाल्स आहिनि जीअं चश्मा लिंक कैनाल आहे, ऐं उन खां अलावा ॿिया ॿ टे जेके कैनाल्स आहिनि जीअं झेलम लिंक कैनाल आहे, थल कैनाल आहे, उन्हनि में त पाणी छॾियो थो वञे। त हाणे इहो जेको पाणी छॾणु आहे इहो इन्हनि खे, या इवन जेको तरबेला डैम वारो पाणी हुयो उहो वापडावर उनखे जेको आहे सो बिजली ठाहिण जे लाइ जेको बि आहे उहो उनखे ख़ाली करे छॾियो हुयो। इहो बि हिकिड़ी वायोलेशन आहे। तव्हां ॾिसो न, असां वटि तव्हांखे इहो बि ॾिसणो आहे त हेॾो वॾो हिकिड़ो सूबो आहे सिंध जो, असां वटि जेका असांजो जर आहे उहो बि असांजो ॿाढ़ो आहे। तव्हां ॾिसो न पंजाब में त उनजो जर बि मिठो आहे। जेकॾहिं उन वटि पाणी न आहे त ट्यूबवेल्स आहिनि, ट्यूबवेल जे ज़रिए उहे ज़रात करे सघनि था, उहो पाणी हुनजो जर पीअण जे लाइ मिठो आहे। असां वटि त पाणी असांजो खारो आहे। त हाणे असांजे लाइ त माना उन्हनि खे इहो अहसासु हुजणु घुरिजे आहे त इहे भई जेसिताईं ठीकु आहे ग्लेशियर्स मेल्ट कोन था थियनि, पाणी मथे कोन्हे, मथे पाणी घटि आहे, पर तव्हां कम से कम पंहिंजा कैनाल्स त बंदि कयो। ऐं सर जेका पाणी जी चोरी थिए पई, तव्हां छा था सम्झो त उन में केरु मुलविस आहे जेका पाणी जी चोरी थी रही आहे? ॾिसो हुन में हमेशह मां तव्हांखे इहो ॿुधायां, असांजा जेके इदारा आहिनि उहे जेकॾहिं इदारा पंहिंजो जेको उन्हनि जो अख़्तियार आहे, ॾिसो असां वटि कानून साज़ी जेकॾहिं हुजे प्रॉपरली, ऐं जेकॾहिं को पाणी चोरी करे थो, उहो चाहे सूबो हुजे चाहे उहो तव्हांजो वॾो हिकिड़ो ज़मींदार हुजे, त उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं कार्रवाई थिए त मुंहिंजे ख़्याल में इहो पाणी असांजो आख़िर ताईं पुछड़ी ताईं पहुची सघे थो, असांजी डेल्टा बची सघे थी, असांजी जंगली जीवत बची सघे थो, असांजो जेको माल मताओ आहे या असांजे जेके जानवर आहिनि जंहिंमें आबी असांजी जेका हयात आहे उहा बची सघे थी। पर हाणे इहो इन में हिकिड़ो त ॿ टे शयूं आहिनि। हिकिड़ो तव्हां वटि जेके पॉलिटिकल विल हुजे, तव्हां वटि जेके माण्हू जेके ब्यूरोक्रेसी में वेठा आहिनि या जेके ॿिया इदारा आहिनि जीअं वापडा थियो, इर्सा थियो, जेकॾहिं उहे उन्हनि पंहिंजे दायरे अख़्तियार में जेको उनजो दाइरो आहे उन में रही करे जेको सूबनि जी जो हक़ु आहे, जेको इर्सा एक्ट जे तहत जेको हक़ु आहे उन जे हिसाब सां पाणी ॾियनि, त मुंहिंजे ख़्याल में इहा खोट जेका आहे उहा खोट घटिजी वेंदी, खोट रहंदी। असल में जेको हिंदुस्तान सां पाणी वारो जेको मसइलो हले थो पियो उहो बि असांजो मसइलो अॼु ताईं हल न थी सघियो आहे। हालांकि सिंधु ताज़ मुआइदो थियो, उन खां पोइ अॼु ताईं ॻाल्हियूं जेके आहिनि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर उन जो को रिज़ल्ट कोन निकिरंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खे पाकिस्तान गवर्नमेंट खे वञणु खपे, वर्ल्ड बैंक वटि वञणु खपे, ॿियनि इदारनि वटि वञणु खपे, ऐं उनखे प्रेशराइज़ कनि हिंदुस्तान खे त भई तव्हां जेको असांजो पाणी आहे, असांजो जेको राइट आहे, जेको इंटरनेशनल लॉज़ आहिनि उन जे तहत असांजो पाणी जेको आहे उहो ॾिनो वञे। त हिकिड़ो त क्राइसिस पंहिंजी जॻह ते आहे पाणी जो, ऐं अॻिते हली करे अञा जेके ईंदड़ साल हूंदा उहे अञा वधीक ख़तरनाक हूंदा। ऐं ॿियो जेको मां सम्झां थो जेको असां वटि जेको वॾे में वॾो जेको नुक़सानु थियो आहे न उहो इहो थियो आहे त असांजा जेके ॿेला हुआ न उहे ॿेला असां पंहिंजा तबाह कयासीं। उन्हनि ॿेलनि ते मख़सूस माण्हुनि कब्ज़ा कया, ऐं उहे उन्हनि खे हिकिड़ो धाड़ियल कल्चर हुते हिकिड़ो मुतारिफ़ करायो वियो। त हाणे माना इहो आहे त हिकिड़ो इहो तासुर हुयो त भई ॿेला जेके आहिनि असां इन करे वढिया आहिनि जो हुते धाड़ियल जेके आहिनि उनजा पनाह आहिनि, त धाड़ियल त अॼु बि आहिनि। त इन मां इहो तव्हां पंहिंजो हिकिड़ो नेचुरल जेको हिकिड़ो सिस्टम हुयो उन सां ॿेलनि जे हुजण सां इहो हुयो त हिकिड़ो त तव्हां वटि बारिशूं थींदियूं, ठीकु आहे, तव्हांजी हिकिड़ी क्लाइमेट जेका हुई उहा हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी फ्रेंडली हूंदी हुई, तव्हां वटि बारिशूं थींदियूं, तव्हां वटि जेको पाणी हुयो, पाणी लेवल हुयो, ॾिसो हिकिड़ो वणकारी जेका आहे उन वणकारी सां तव्हां वटि तव्हां सॼी दुनिया में ॾिसो जंहिं बि मुल्क में वधीक वण आहिनि उते बारिशूं वधीक थींदियूं आहिनि। तव्हां ॾिसो पंजाब में वण घणा आहिनि, उते बारिशूं वधीक थियनि थियूं। तव्हां इस्लामाबाद खे ॾिसो, मां सम्झां थो हिन महिल बि जेकॾहिं असांजा माण्हू जेकॾहिं सोचनि त भई असां बग़ैर वणनि जे बग़ैर पाणी जे कीअं ज़िंदगी गुज़रंदी, त उनखे घुरिजे त पंहिंजे घरनि जे ॿाहिरां रोडनि रस्तनि घिटियुनि ॿनियुनि जिथे जिथे मौक़ो मिले जेकॾहिं वणकारी कनि त मुंहिंजे ख़्याल में कुझु न कुझु। ऐं तव्हां छा था सम्झो जेके हिन वक़्तु ग्लेशियर्स जेको आहे पंहिंजे टाइम ते न आहिनि पिघिरजी सघिया, उन जो छा सबबु आहे? उहो तव्हां ॾिसो न टेम्परेचर हिकिड़ी रिक्वायर्ड हूंदी आहे। तव्हां अॼु बि नॉर्दर्न एरियाज़ में त अॼु बि उते जेको आहे स्नोफॉल आहे, स्नोफॉल त न हुई पर उते पहाड़नि ते बर्फ़ ॼमियल आहे। उहा बर्फ़ जेका आहे, हाणे ग्लेशियर छा हूंदो आहे त उहे बर्फ़ जा वॾा पहाड़ हूंदा आहिनि, उहे गर्मी टेम्परेचर ते जेके आहिनि उहे पिघलजंदा आहिनि, जेके उहो पाणी ईंदो आहे दरिया में, उहो पाणी पोइ असां ते पहुचंदो आहे। पर जेकॾहिं उते टेम्परेचर जेकॾहिं गरम न हूंदो त उहो पाणी केॾां ईंदो? उहे जॾहिं जेसिताईं मेल्ट न थींदा, उहे पहाड़ मेल्ट न थींदा ग्लेशियर, त पाणी किथां ईंदो? इहो हिकिड़ो वॾो टेक्निकल सुवालु आहे, इहो त हिकिड़ो पंहिंजी जॻह ते आहे। तव्हां ॾिसो न हाणे
असां वटि अप्रैल में एतिरी गर्मी कोन हुई, ठीकु आहे। हींअर अॼु बि तव्हां ॾिसो असां वटि तक़रीबन 10-15 ॾींहंनि खां गर्मी शुरू थी आहे, त हाणे ग्लेशियर्स जेके आहिनि उहे मेल्ट थियनि था ऐं पाणी एक्सपेक्टेड आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उहो पाणी रस्ते में जेकॾहिं चोरी थी वियो त पोइ तव्हां छा कंदो? त उन जे लाइ इहो आहे त मुंहिंजे ख़्याल में असांजे मिनिस्टर साहब खे या सिंध जो CM साहब जेको आहे घुरिजे त उन्हनि खे इरसा खे प्रेशराइज़ कनि, जेके इदारा आहिनि उनखे प्रेशराइज़ कनि, जीअं कैनाल्स जेके आहिनि उन कैनाल्स खे बंदि कयो वञे। पैसा ब्रेक जो टाइम थियो आहे, पाण ब्रेक वठूं था। नाज़रीन वठूं था ब्रेक, पर पाण जीअं ई ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा ख़ालिद हैदर मेमन साहब, पाण अगूणा सिंध आपाशी सेक्रेटरी आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं।